सिंध जे वॾनि सूफ़ी बुज़ुर्गनि में शुमार थींदड़ सैयद समन सरकार सिंध जे लाड़ वारे खिते सां तालुक़ु रखे थो। हिन सूफ़ी बुज़ुर्ग जी मज़ार ज़िले बदीन जे तहलको टंडो बागो में पंगिरो शहर जे उत्तर तरफ़ 7 किलोमीटर ते वाक़िअ आहे। हिन सूफ़ी बुज़ुर्ग जो सालियानो उर्स मुबारक हर साल अक्टूबर या नवंबर में कयो वेंदो आहे। ही सॼी सिंध में 3 नंबर ते सूफ़ी बुज़ुर्ग आहे जंहिंजी उर्स मुबारक जे मौक़े ते कलर वारे पट खे सजाए हिकु शहर तमीर कयो वेंदो आहे। उहो ई कारण आहे जंहिं करे हिते मज़दूरी तोड़े ज़ारीन सॼी सिंध पाकिस्तान मां अची लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। हिन मेले में सिंधी कल्चर खे तमामु बहितरीन तरीक़े सां उजागर कयो वेंदो आहे। लाड़ सां तालुक़ु रखण करे हिते ॿियो को बि अहिड़ो तफ़री मुक़ाम मौजूदु न आहे जेको हिन जो मुक़ाबिलो करे सघे। हिते पंजाब खां ईंदड़ सर्कस, मौत जा खूह, डॉजिंग कार, मोटर ते हलंदड़ ॿेड़ियूं मेले जी रौनक में इज़ाफ़ो कनि थियूं। हिन मेले जो अहम मर्कज़ माञारी, मिठाई जूं वॾियूं बाज़ारियूं, सर्कस, मौत जा खूह, ॻाइण वॼाइण जो प्रोग्राम, घोड़नि जी डोड़, ख़रीदो फ़रोख्त मुश्तमिल हूंदो आहे। जंहिं करे हिते जा माण्हू मेले जी ख़ुशी ईद खां बि वधीक सम्झनि था। इहो ई सबबु आहे जो समन सरकार जो मेलो लाड़ में हिकु वॾी अहमियत रखे थो। मगर हिन वक़्तु हिन सूफ़ी बुज़ुर्ग जे मेले में पाणी जी सिंध में थियल खोट सबबु हिकु वॾो मसइलो ऐं बहरान पैदा कयो आहे जो लखें ज़ारीन खे मुश्किलात में विझी सघे थो। औक़ाफ़ खाते जी नाहेली समन सरकार जे मेले के तंगी मुसाफिर इतना दूर से आते, कराची में यहाँ से लेकर 8-10-12 घंटे का रास्ता है। इधर आके इतना परेशानी, देखो कितना गंदगी फैला हुआ है। इस तरफ कब्रिस्तान, इतना बड़ा पकाना, इस तरफ कब्रिस्तान, एक कब्र पे इतना सारा, इतना गंदगी है। यहाँ क्या तब्दीली है? ये तब्दीली का कोई नाम निशान नहीं है। बराए मेहरबानी हुकूमत को बोलो, ये भी गवर्नमेंट का मज़ार है। खजाना रखा हुआ है, इतना बड़ा बड़ा पेटी, खजाना उठा के कांधे में लेके जाते, क्या करिए? यहाँ तो सब हर चीज की तंगी है, हर तरफ से गंदगी नजर आ रहा है। मज़ार का नाम इन लोगों ने बदनाम किया। क्या मज़ार है? समन सरकार। तर्क इलाके में न पानी न गैस, गंदगी की सिवा, अल्लाह के नाम की सिवा कुछ भी नहीं है। अभी चारों तरफ चलो, मैं तुम्हें घुमाऊंगी, देख कितना ज्यादा गंदगी है। इंसानियत का भी कोई नाम होता है, लेकिन यहाँ कोई भी इंसान नहीं है। हर कोई इन लोगों का गरीबी देख के बस खामोश। हाँ, फिक्र नहीं करो, बाटे डीजी पुटिया सब, पानी भी इंदा, गैस भी इंदा, कुछ नहीं इंदा। अल्लाह का नाम है। अल्लाह इन लोगों को क्या कर रहा है? गवर्नमेंट खजाना 6-7 पेटी कांधे में लेके जा रहे। खुदा के लिए वास्पो, खुदा इन लोगों का ऊपर तरस नहीं को, मज़ार के नाम पे डर तो करो। अल्लाह का खौफ नहीं है, मोहम्मद का नाम है तो अल्लाह का भी खौफ होना चाहिए। अभी मेला हो रहा है, देख क्या है मेले में। ये लोग मुसाफिर आके कहाँ बैठेंगे? यहाँ पता नहीं करोड़ों का तादाद बंदा आता है, लेकिन न बैठने का जगह न पानी का जगह। एक टांकी है, करोड़ों लोगों में एक टांकी कहाँ पूरा होता है? अच्छा, मुसाफिर खाने का भी बताएं। कुछ भी नहीं है। अभी चलो मैं मुसाफिर खाना भी दिखाऊंगी। देखो मुसाफिर खाने में क्या कमी है? न छत है, बस 4 दीवार है, छत भी नहीं है। बैठो, अभी सुबह बच्चे को सुलाए, बच्ची रो रही थी। क्यों रो रही है? बच्चों का ऊपर धूप आ गया, बच्चे बच्चे को क्या हुआ? किसी चीज ने तो नहीं काटा? बोले धूप की वजह से। तो ये हुकूमत कर क्या रहा है? हुकूमत को नजर नहीं आ रहा है? हुकूमत तो 10 साल आता चादर चढ़ाने, अपना नंबर बढ़ाने के लिए। कुछ तो करे, अल्लाह का खौफ दिल में रखे। कुछ भी नहीं है यहाँ, ना होटल है ना खाना तो बाहर में गए, दूर की जगह। यहाँ तो पानी की कमी है, तो पानी की सब, पानी होता है तो सब कुछ होता है ना। जब पानी नहीं है तो खाना कहाँ से होगा? खाना तो बनता है पानी से, तो पानी नहीं है, खाना कहाँ से बनेगा? ये वो लोग होटल कहाँ से बनाएंगे? सिंध हुकूमत हो, कोई भी हो, उनसे हम लोग बराए मेहरबानी, अल्लाह का वास्ता, वास्पो खुदा, मज़ार पे थोड़ा सा खौफ दिल में रखे। इंसानियत का नाम अपने लिए, कौन सा इलाका है? बदीन का, तर्क का इलाका है। उन लोगों को अपना नाम का भी वो नहीं है।
इंसान अपना नाम से थोड़ा सा खौफ पाते, अल्लाह मेरा इतना बड़ा नाम है, मैं अपने नाम के लिए कुछ करूं नहीं, हर कोई अपना खजाना भर के रख रहा है। तो एक दिन ये सरकार में इतना ताकत होगा ना, इन लोगों का सारा हुकूमती जितना भी खजाना जमा के ना सब जाएगा ज़ेर ज़मीन पे। बस मेरा ये कि मज़ार के अल्लाह का खौफ करके आके थोड़ा सा यहाँ गश्त करके देखे। यहाँ भी मुसाफिर कितना दूर से आते, ये सब कराची के मुसाफिर है। पानी नहीं है, यहाँ से 25 मील दूर जाओ, पानी है, एक डिब्बा पानी दे दो। अभी ये बेचारे लोग क्या करेंगे? कुछ भी नहीं करेंगे, क्योंकि इन लोगों को खुद को खाने के लिए नहीं है, वो बाहर के लोगों के लिए क्या करेगा? अभी मेहरबानी करके हुकूमत के से ये ताउन है, अल्लाह से खौफ रखो, ये मज़ार के सदके में थोड़ा सा यहाँ आके विजिट करके जाए, बस मेहरबानी। बाबा साईं असां जेको आहे गवर्नमेंट खे अपील था करियूं त असांखे पाणी सवलत ॾेई वञे। गवर्नमेंट खे जॾहिं अभी तव्हां ॿुधायो त बाथरूम साईं असां बाथरूम जी सफ़ाई जेतिरो पाणी हूंदो ओतिरी असां कंदासीं। पानी कोन्हे न, हा पाणी जो आहे मसइलो, असां ॾिसो तव्हां थोरो हिन महिल चेक करे सघो था पाणी केतिरो अचे थो। साईं माना कलाकु लॻियो वञे पोइ त इहो हाणे छुटियूं कोन्हे, हाणे गवर्नमेंट खे करणु घुरिजे। असां सफ़ाई वारा आहियूं, असांजो कमु आहे सफ़ाई करणु। घणा साईं असीं हिते 3 ॼणा आहियूं। जी हा पेटी मां घणा पैसा निकिरंदा आहिनि? साईं पेटी मां हाणे कढंदा आहिनि, हुननि खे ख़बर हूंदी असांखे कुझु 2 लख 2.5 लख 3 लख निकिरंदा आहिनि। पेटी मां न सभिनि मां टोटल पेटियुनि मां कढंदा आहिनि। न 3 महीने टोटल 2.5 लख रुपया 3 महीने 2 महीने साईं उहा का ख़बर न आहे। बाक़ी असांखे पंहिंजे कम में हूंदा आहियूं, बाक़ी ॿुधंदा आहियूं कि भाई एतिरा पैसा निकिता आहिनि। असीं पंहिंजे जेको कमु आहे उन कम सां तालुक़ु रखंदा आहियूं। समन सरकार जे मेले के शुरू थियण में बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि। हा हिते औकाफ़ खाते तरफ़ां केर बि इंतज़ाम न आहिनि, पाणी जी शिकायतूं आहिनि, पीअण जो पाणी न आहे, सफ़ाई न आहे, वाशरूम जेके आहिनि उहे गंदा लॻा पिया आहिनि, मुसाफ़िर खाननि जी छित जेका आहिनि उहे कोन्हे, कहिड़ो राश जे लाइ को बंदोबस्तु कोन्हे। इन बारे में तव्हां छा चवंदा? ॾिसो न हीउ गवर्नमेंट जो मसइलो आहे। गवर्नमेंट खां जेके असां पंहिंजे मुसाफ़िर खाना मंज़ूरु थिया आहिनि, इहे जहिड़े तव्हां तव्हां ॾिसो था पाणी जो हालात रुॻो असांजा कोन्हे, पूरी पाकिस्तान सां लाॻापियल आहे। असां छा कयो, मथे बोर लॻाया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। रोज़ानी असांजो 700 रुपए जो तेल भरे थो, ऐं को बि जेको बि आहे माना पाणी जी जेतिरी असांखां पहुचत आहे ज़ेर ज़मीन आहे, 700 रुपए जो रोज़ानी असांजो पाणी हले थो। ऐं पाणी तव्हां इहो पाण बि ॾिसी सघो था। बाक़ी जेको बहरान रुॻो हाणे असां सां लाॻापियल कोन्हे, पूरी सिंध सां लाॻापियल आहे पाणी। समन सरकार जे मेले में तक़रीबन 7 खां 8 लख माण्हू हिते अचनि था, उन्हनि जो साफ़ ऐं मिठो पाणी किथां मिले सघंदो? बसि हाणे कोशिशि लॻी पई आहे, DC साहिबु वॾो तावन कयो आहे, ऐं पाणी जेको आहे इहो असां बोर जो आहे ॿियो पाणी आयो आहे। DC साहिबु वाइदो कयो, पाणी ॾिनो आहे असांखे। पाणी आहे इहो तव्हांजो जेके ॾियारे ते समन सरकार ते अचनि था उन्हनि जी पूरत नथी थी सघे। असां हींअर बि मौक़ो वरितो हुते जे माण्हुनि खां या परे खां जेके ईंदड़ अक़ीदतमंद आहिनि उन्हनि खां असां वरितोसीं, उन्हनि जी बि पहुच नथी थी सघे। त हिते 7 लख 8 लख माण्हू कीअं उनजो बाथरूम जो हवाले सां मसइलो हल थींदो, पाणी जे हवाले सां मसइलो हल थींदो, कीअं थींदो? उनजो आख़िर ज़िमेदार केरु आहे, कंहिंखे? ॾिसो न बाथरूम असांजा आहिनि, असांजो जेको आहे स्वीपर कमु करे पियो, उहो तव्हां ॾिसी सघो था। हीअं त दरवाज़ो आॾो आहे, स्वीपर आहे, असांजो कमु हले पियो। ऐं पाणी जे लाइ जेको आहे सो प्लेटूं मंज़ूरु थियूं आहिनि ऐं टांकियूं अचनि थियूं, ऐं जनाब चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ हुकूमत सिंध वॾो बहिरो वरितो आहे हिन ॻाल्हि में। ॿी ॻाल्हि इहा त जेके बि ठीका ॾिना पिया वञनि उहे सभु महांगा ॾिना पिया वञनि, उन्हनि सां ग़रीब माण्हू जेके हिते जिन जो पाणी जी खोट आहे, ॾुकार आहे, उनजे करे उहे महांगाई खे पुॼी नथा सघनि। पोइ मेले जो कीअं फ़ाइदो वठी सघंदा? साईं ॻाल्हि इहा आहे न, जेको मेले जो आहे मसइलो, वाक़ई दरगाह समन सरकार जी ज़मीन जेका आहे सा वाक़ई मेले में तमामु वॾे पैमाने ते ईअं कोन्हे को, बहरहाल उहो मुताबिक़ डिपार्टमेंट जो मसइलो आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु पाणी आहे, पाणी तव्हां सॼी सिंध में ॾिठो कहिड़ी हालति लॻी पई आहे। पाणी इंशाल्लाह आयो आहे, तालाब में हले पियो। हा उन में बिल्कुलु डिपार्टमेंट गाॾी मशीन जो पंहिंजो मसइलो प्राइवेट माण्हू आहे। असांजी टांकियूं अचनि थियूं, तव्हां इन घड़ी में सुबुह जो सवेरे अची ॾिसंदा इंशाल्लाह ताला। पाणी जा जिन में मिठाइयूं ठहंदियूं, जिन्हनि में जेके बोतलूं जेके इन किने पाणी जूं तयारियूं हूंदियूं, उन मां बि मुतमैन आहे भई छा इहो गादी मशीन सुठो कमु कयो? बसि उहो हाणे छा आहे न, सिंध हुकूमत आहे, उनजो मसइलो आहे। गादी मशीन प्राइवेट न उहो कोन थो ॾे। बाक़ी समन सरकार जी ज़मीन जेका आहे सा मिठाई में किरोड़ खां मथे आहे, मनियारी में तक़रीबन 12-13 लख रुपया मथे आहे, ऐं ॿिया ॿेड़ा वाक़ई कि हम मलिर से हैं, कराची से। मलिर कराची से ना वाशरूम में कोई बहुत परेशानी है, ना पानी है, ना बिजली है, ना आग हमारा जल रहा है। हम कल से हैं बहुत परेशान हैं।
कराची का कॾहिं आया आहियो तव्हां? कल रात कहिड़ी सहूलियतूं आहिनि हिते दरगाह ते? सहूलियत काथे आहे? सहूलियत ई न आहे। होॾा बीठा आहियूं, गाॾी ॿाहिरि बीठो आहे, असीं हुतां पैदल आहियूं। रस्तो न आहे, रस्तो बंदि आहे। पहिरीं हुतां खां पैदल आहियूं, पोइ हिते पाणी जी सहूलियत न आहे। ॿी हितां लाइट न आहे, लाइट बि आउट आ रहा है पियो। क्या करें? ज़्यादातर परेशानी सबसे सहूलियत ये है कि यहाँ वॉशरूम नहीं है। हमें तो आपको लगता है कि अभी जो तकरीबन 5 दिन के बाद मेला शुरू होने वाला, तकरीबन 7 लाख कुछ नहीं होगा, क्योंकि हम 4 साल 5 साल पीछे भी आए थे, यही हाल था, अभी भी वही हाल है। तो वज़ीर औक़ाफ़ को चाहिए कि यहाँ पे भी तवज्जो दे और इस तरफ यहाँ पे भी काम करवाए। मुराद अली शाह साहब को सब पता है कि ये उनका ये भी मज़ार है, साईं बाबा है। सरकार यहाँ पूरे तरपार की एक साइड के यहाँ मज़ार है, बादशाह है, ठीक है। उनको चाहिए कि यहाँ भी तवज्जो दे, यहाँ के भी सहूलत के उनके लिए आगाही करे, मगर यहाँ होता ही नहीं है। वो इस तरफ भी तो तवज्जो दे हमें। पानी की सहूलत का बिल्कुल पानी इतने आए को निकले आए तो उनमें जानवर वगैरह अंदर अंदर वही पानी इस्तेमाल करो, मिठाई में वही पानी तो सारी ॻाल्हि आहे। अचण वारनि माण्हुनि इस्तेमालु कनि पीअण। मेन मसलो हिकिड़ो त पाणी जो प्रॉब्लम आहे, जेको पाणी बिल्कुलु आहे हिकिड़ो आवाम परेशान आहे। शाख जे पाणी लाइ वरी कोशिशि लॻी वई जाखोड़ा जीअं पाणी अचे तलाउ भरिजो, मगर राति थोरो घणो पहुतो, पर जहिड़ो न पहुचे जहिड़ो अञा त अॻिते अलाए छा थींदो। अगरि इहो पाणी न आयो त भई आवाम बिल्कुलु तबाह थी वेंदी। उन जे ज़रिए पाणी कोन मिलंदो, जेको बासर माण्हू हूंदो पैसो हूंदो त वठंदो, पर असां जहिड़ो ग़रीब जेको हिते ईंदो ख़र्चु भाड़ा करे, उहो पाणी किथां पीअंदो। मेन मसइलो पाणी जो आहे। महिरबानी करे हुकूमत खे ऐं आला अख़्तियार खे इहा ई अपील आहे त महिरबानी औक़ाफ़ खाते वारा निंड में सुता पिया आहिनि, सुजाॻ थियनि ऐं हिन पाणी जे मसइले लाइ कुझु तवजो ॾियनि, पाणी जो बंदोबस्तु कनि ऐं कुझु गादी नशीन बि महिरबानी करे जो हथु पेर हाणे हिन पाणी जे मसइले लाइ पाणी कयो वञे। ज़ाइरीन खे सहूलियत ॾिनी वञे, जीअं त ॾिसो पिया मुसाफ़िर खाना आहिनि ई कोन को, जे आहिनि न बराबरि आहिनि, सफ़ाई सुथराई बि घटि आहे, पसर पिया आहिनि। ठेकेदार भाई अचे कोन, अचे थो 3 में पैसा कोन्हे, उहो पैसा कोन था मिलनि, कमु कोन पियो हलाए सघां। इहे ॻाल्हियूं हलनि पियूं, इहे न आहे त महिरबानी करे हिन तरफ़ ध्यानु ॾिनो। बराड़ी जो मेलो आहे, तमामु मशहूरु मेलो आहे दरगाह समन सरकार जो। नाज़रीन, समन सरकार जे मेले में मौजूदु आहियूं, जिते तव्हां जेके ज़ाइरीन जा वीचार ॿुधा। हिते जेको सो 22 नवंबर खां जेको सो मेलो शुरू थिए पियो। पाणी जी शदीद खोट आहे, जंहिं करे ज़ाइरीन जेके सख़्तु परेशान आहिनि। कराची ऐं सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़च खां हिते जेके लखे ज़ाइरीन ईंदा आहिनि समन सरकार ते, जेके शदीद मुश्किलातनि जो शिकार आहिनि। औक़ाफ़ खाते तरफ़ां पाणी समेत का बि सहूलियत जेका असां मुयसरु न कई विया। हीअ दरगाह जेका असां करोड़ों रुपयनि जी आमदनी ॾिए आहे औक़ाफ़ खाते खे। औक़ाफ़ खाते तरफ़ां जेके टेंडर थिया हुआ 4 करोड़ रुपए जो जेको ठीको थियो, उहो कमु बि जेके ठेकेदार अध में छॾे फरार थी वियो आहे। मुसाफ़िर खाना जेके ज़ुबून हाल पियल आहिनि, जेके बि हिते माण्हू अचनि था ॾाढो जेको सो मुश्किलातनि खे मोलीनि था। समन सरकार जो मेलो 87 उर्स मुबारक जेको सो 22-23 नवंबर खां जेको सो शुरू थियण वारो आहे। लखे ज़ाइरीन हिते ईंदा, मुश्किलातनि खे जेको सो मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुकूमत सिंध खां हितां जे रहवासियुनि जो मुतालबो कयो औक़ाफ़ खाते खां त जेके से हिते जेके से जल्द खां जल्द जेके जेको अहम मसइला आहिनि, जी पीअण जो पाणी जी सख़्तु खोट आहे, उहो पीअण जो पाणी जेको सो मुयसरु करे ॾिनो वञे, जीअं हिते जे ईंदड़ ज़ाइरीन खे जी मुश्किलातूं हल थी सघनि। जो